पेरेंट्स खे इहा गुज़ारिश कयूं, ख़ासि तरह सां जेके ॿाहिराड़ी जा जेके पेरेंट आहिनि न, महिरबानी करे महीने 2 महीने न पर 6 महीने 3 महीने ॿार जे स्कूल वञो, 15 ॾींहं 8 ॾींहं ॿार जो थेलो खोले ॾिसो त भई होमवर्क करे थो नथो करे, थेले में अंदरि ॿियो छा पियो अथसि, का पुड़ी का सुपारी वुपारी त न खणी आयो आहे, कलम कागज़ अथसि नथसि। असां ॿार जो 6 महीननि में थेलो बि चेक नथा कयूं, स्कूल वञण त ठहियो पर भई डेली मोटिजो अचे त होमवर्क त चेक कयोसि न, हुनखे छा बसि ट्यूशन वारे जे बिले तव्हां करे छॾियो, हुनजी परफॉर्मेंस पाण बि पढ़ियल लिखियल माण्हू बि वेठा आहिनि। मनशियात जेका आहे उहा बि अफ़सोस जहिड़ी सूरत आहे, तालीमी इदारनि ताईं नेटवर्क आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, उहे पहुची थी वञे, नस्लनि जी तबाही नस्ल तबाह थी पोयां हिकिड़ी अहिड़ी इहो त कुवत हुकूमत वेठी जो आहे। प्रायोरिटी हुकूमत जी हुजणु घुरिजे, छा करे ॿियो उस्ताद जी प्रायोरिटी हुजे, सही ॻाल्हि आहे, उस्ताद खे सेट कजे, उस्ताद खे ट्रेनिंग ॾिजे। डिजिटलाइज़ेशन पूरी दुनिया में वञे पई, AI जो ज़मानो आहे, ऐं ज़ाहिर आहे दुनिया सां न हलंदासीं त तमामु घणो पोइते रहिजी वियासीं, हक़ीक़त में त असां घणो पुठिते बि आहियूं, पर वरी बि असां कोशिशि कंदासीं त दुनिया सां गॾु हलूं। हाणे असां वटि जेको आम माण्हू आहे, हिकु पेरेंट आहे, उन वटि जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि घर जूं उहे पूरियूं करण जी आमदनी कान्हे का, नेटवर्क कोन्हनि के, मुख़्तलिफ़ मामला आहिनि, बिजली कोन्हे का, उहो गैजेट्स कीअं यूज़ करे, उहो गैजेट्स कीअं अफोर्ड करे, इन ते तव्हां छा ॾिठो आहे, छा ऑब्ज़र्व कयो आहे? अलाह ताला दुनिया ते जॾहिं बि को रहबर मोकिलियो, को पैगम्बर मोकिलियईं, को रिफॉर्मर मोकिलियईं, उनखे लठ कुआड़ी कैलेशन को न ॾेई मोकिलियईं, उनखे हिकिड़ो किताब ॾेई मोकिलियईं। सही, वाह वाह, त भई किताब जी अहमियत ॾिसो न, AI में बि त किताब तां खणो था न तव्हां शइ, तव्हांजो सोर्स मटीरियल कहिड़ो आहे, बुक्स ई आहिनि, गूगल में बि तव्हांजो बुक्स जो मटीरियल आहे न। सही ॻाल्हि त जेकॾहिं तव्हां पढ़ियल हूंदो त जस्टिफाई करे सघंदो त हीअ ॻाल्हि सही थो करे या ग़लति थो करे। हा, जेसीं ताईं वञी असां हुनखे उहा पूरी डेटा ॾियूं तेसीं ताईं हुन में सही हिकिड़ो ॻाल्हि सही कई आहे, मां साईं सां सहमत आहियां, बाक़ी हुकूमत खे अपील कबी त तव्हां ख़ुदा जो वास्तो अथव सिंध हुकूमत खे त तालीम ते ध्यानु ॾियो, जेसिताईं तालीम खे न ध्यानु ॾींदा ॿार न पढ़ंदा, ऐं जेकॾहिं 30-40% लिटरेसी रेट हूंदी त फ़ाइदो कहिड़ो, असांजूं नियाणियूं कोन थियूं पढ़ी सघनि, नियाणियुनि खे रोज़ क़त्ल कयो वञे थो, ॾिसो था न, सही ॻाल्हि आहे, नई सूरत, इन ई अर्ज़ सां बसि आउं सम्झां थो त नौजवाननि जे लाइ को पैगाम, असीम साहब तव्हांजो पैगाम? मां इहा गुज़ारिश कंदुमि त नौजवान ग्लोबल दुनिया में रहे थो, हाणे पंहिंजे ॻोठ में नथो रहे, शहर में नथो रहे, पूरी दुनिया जे अंदरि रहे थो, ऐं दुनिया में जॾहिं को रेज़िडेंट आहे उन जूं ज़रूरतूं कहिड़ियूं आहिनि, उनखे AI बि खपे, उनखे गूगल बि खपे, उनखे टेलीमेडिसिन बि खपे, उहो अपडेट हुजे पंहिंजी सोसाइटी सां, तॾहिं थी सघे थो जॾहिं हूअ तालीम जेका आहे न, उहा मयारी तालीम जेका आहे उन जे तरफ़ वञे। नौकिरी लाइ महिरबानी करे न पढ़ो, नौकिरी वारी तालीम तव्हांखे नौकिरीअ ताईं रखी सघे थी, उन खां पोइ तव्हांजी काई आइडेंटिफिकेशन न हूंदी। सही, पर जेकॾहिं तव्हां क़ौम जे लाइ पढ़ंदो, सोसाइटी जी भलाई लाइ पढ़ंदो, इंसानियत जे लाइ पढ़ंदो, त तव्हां हज़ारे साल ज़िंदा रही सघो था। सही।